अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में खबर ॾींदा हलूं त महराबपुर जे सहाफ़ी अजीज़ मेमण जे क़त्ल खिलाफ़ किपरो जे सहाफ़ियुनि जो मुमताज़ बोज़दार डेवन खत्री, अब्दुल रज़ाक राजपूत, ज़ाकिर शर, राजा रशीद कुंबर, गुलाम करीम शर, आज़ाद राजड़, सैयद नूर शाह बुखारी, मलक आदिल, मुजफ्फर सरफराज, फरीद मुगल, पीर बख्श राजड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त एहतजाज रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो हुयो। मुज़ाहिरे में वापारी तंज़ीमनि जे अॻवाननि मुखी मोइन, हाजी इस्लामुद्दीन गोरी, वापडा यूनियन जे तैयब चन्ना, सिंधी अदबी संगत जे अब्दुल हलीम दर्स, हाजी शाद राजड़ समेत सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सहाफ़ियुनि चयो त सच लिखण जे ॾोह में सहाफ़ी अजीज़ मेमण खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त क़त्ल में मुलवज़ गुजा हथ ज़ाहिर करे FIR में दहशतगर्दी जा कलम शामिल कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। क़त्ल या रियासत जी हिकिड़ी मुकमल नाकामी आहे ऐं दहशतगर्दी आहे। असां मुतालबो था करियूं त अज़ीज़ मेमण खे सच लिखण जे ॾोह में क़त्ल कयो वियो आहे। उनखे क़त्ल कंदड़ ऐं उनजे पोयां जेके बि साज़िशूं कयूं जंहिंजे इशारे ते क़त्ल थियो उहे वाइखा कया वञनि, जे FIR में दहशतगर्दी जा कलम शामिल कया। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो पूरे मुल्क ते वधायो वेंदो। महराब जे शहीद सहाफ़ी KTN जे रिपोर्टर जे कातल जी गिरफ़्तारी लाइ खिपरो जा सहाफ़ी असीं एहतजाज करे रहिया आहियूं ऐं हुकूमत खां घुर था कयूं त नोटिस वठण खां थोरो अॻिते बि क़दम खणी कातल गिरफ़्तार कयो। ॿी सूरत में एहतजाज दायरो वधायो वेंदो। सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातलनि लाइ एहतजाज करे रहिया आहियूं ऐं पूरे सिंध पर पाकिस्तान में सहाफ़ी सरापा एहतजाज आहिनि। हीउ जेको वाक़ियो आहे इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे ऐं असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं सिंध सरकार खां मुतालबो करियूं था त फौरी तौर ते हिन जा कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं हिन कातिलनि जे पोयां जेके गुजा हथ आहिनि उन्हनि खे बि निर्वार कयो वञे। असीं खिपरे जा सहाफ़ी अॼु इन वाक़े सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था, न रुगो मज़म्मत कयूं था पर वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत लाॻापियल इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त हिन वाक़े जी अणधुरी जांच कराई वञे, हिन वाक़े जा समूरा पासा ॾिठा वञनि, छो जो हीउ कंहिं माण्हू खे थी सघे इस्तेमालु कयो वियो हुजे। असीं चाहियूं था त हिन जो मनसूबो जोड़ींदड़, हिन जो साज़िश कंदड़, हिन वाक़े में जेको इस्तेमालु थींदड़ माण्हू इहे सभु वाइखा कया वञनि ऐं हिन वाक़े जो जेको असां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करायो वञे ऐं हुनजे जेको ॿियो सहाफ़ी जा जेके पवर आहिनि पोइरा आहिनि उन्हनि खे बि जेका असां तहफ़ुज़ ॾिनो वञे। सहाफ़त जो चोथों थंब सहाफ़ी हूंदा आहिनि। सहाफ़त जो क़त्ल उहो बि हिन जमहूरी दौर में इहो हिकिड़ो मज़म्मत जोॻो अमल आहे ऐं असां सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त हीउ जेको पुरतशद्दद वाक़ियो थियो आहे महराबपुर में, इन जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार करे ऐं सरेआम फांसी ॾिनी वञे। असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हुकूमत पाकिस्तान हुकूमत खां मुतालबो था कयूं त अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। सहाफ़ी अज़ीज़ मेमण उनखे जेको बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे उनजे असां सख़्तु लफ़्ज़ में मुज़म्मत कयूं था ऐं जेका सहाफ़ी आहिनि हीअ अॼुकल्ह माना हीअ ऐं 1 साल 2 साल थिया आहिनि जेका सहाफ़ियुनि सां हीअ क़त्लेआम थी रहियो आहे ऐं कंहिंखे इंसाफ़ न मिलियो आहे। असां सहाफ़ी जेका ग़रीब जा ऐं हक़ जा असां हुनजी आवाज़ उथारींदा आहियूं, वाण ते रसाईंदा आहियूं, उन्हनि खे संदो हक़ हूंदो जा संदा जा कातिलनि सरेआम फिरनि पिया। महराबपुर जे अॾे दलेर सहाफ़ी खे सरेआम उते जो गुंडनि दहशतगर्दनि क़त्ल कयो आहे। सहाफ़ी पहिरीं दावो कंदो रहियो, किथे बि हुनखे तहफ़ुज़ कोन मिलियो, पर जेके इहो सम्झनि था त सहाफ़ियुनि खे अहिड़े हिसाब सां असीं हिसाईंदासीं त इहा उन्हनि जी भुल आहे। इन शहर जीअं त हक़ जो नारो हणंदे मरबो, सचनि जो साथ ॾींदे मरबो, कोन झुकाइबो, कंधु ज़ाकिर को ॿारनि यार ॿारींदे मरबो। इन सां गॾोगॾु असीं खिपरो जा सहाफ़ी घुर था करियूं त जेके बि कातिलनि जेके बि मलूस धुरियूं आहिनि उनखे वाइखो करे सख़्त खां सख़्तु सज़ाऊं ॾेई पोइरनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। वापडा यूनियन जे तरफ़ां असां अज़ीज़ मेमण सहाफ़ी KTN जो जेको क़त्ल थी वियो आहे उन जी पुरज़ोर मुज़म्मत कयूं था ऐं उनजा कातिल फिलफोर गिरफ़्तार कया वञनि, उनजो मुतालबो कयूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।